अकील मलिक चयो आहे तो कैनाल पाकिस्तान के मफाद के लिए है, कैनालों का मंसूबा बंद नहीं होगा। शहबाज शरीफ साहब, मरियम नवाज साहिबा, नवाज शरीफ साहब, इसाक डार, ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, अता तारड़, अकील मलिक, थोड़ी ज़बान जो जायज़ो वठो। उहा साॻी ज़बान त कान्हे जेका यहया ऐं अयूब बंगालियुनि जे ख़िलाफ़ पे इस्तेमालु कई। छा पे चयूं त ढाका में जेको एहतजाज आहे पाकिस्तान जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ आहे, ऐं जेको उते ऑपरेशन पिया कयूं उहो पाकिस्तान जे मफ़ादनि में आहे, ऐं जेको मुजीब खे असां जेल में विधो आहे इहो पाकिस्तान जे मफ़ाद में आहे, ऐं जेको ढाका यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सां ज़ुल्म पिया कयूं इहो पाकिस्तान जे मफ़ाद में आहे। ऐं बलोचिस्तान में जॾहिं 70-71 में ऑपरेशन पे कयो तॾहिं चयो पियो पाकिस्तान जे मफ़ाद में आहे। अकील मलिक, अता तारड़, ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, राणा सनाउल्ला, तूं चवीं थो त असां जुतियूं छॾे भॼी वेंदासीं। सिंधी माण्हू 7 करोड़ माण्हू जुतियूं कोन छॾे भॼी वेंदा। 7 करोड़ माण्हुनि जे पेरनि में जेके 14 करोड़ जुतियूं आहिनि उन जुतियुनि जा हार ठाहे तव्हांजे ॻिची में विझी तव्हांखे हिन मैदान तां, हिन सरज़मीन तां, हिन वतन मां, हिन पाकिस्तान मां धिका ॾेई ख़ाक बसर करे भॼाए छॾींदा। ऐं पोइ 50 साल वेठा लंडन ऐं दुबई मां ख़त लिखंदव, हकलूं कंदव। पर दिमाग़ दुरुस्त कयो।